सिंध काबीना तरक्याती मनसूबन लाइ अरबें रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में हैदराबाद कोठड़ी विच में सिंधु दरिया ते नई पुल जे डिज़ाइन जी मंज़ूरी ॾिनी वई। इंजीनियरिंग डिज़ाइन लाइ 147 ॾाई 2 मिलियन रुपया मुख़्तस। कराची जे रोड रस्तनि जी बहाली लाइ 6.5 अरब रुपयनि जी मंज़ूरी। S3 मंसूबे लाइ 2 अरब रुपया मंज़ूर। काबीना शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ट्रिब्यूनल क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची में मेगा कब्रिस्तान लाइ 500 एकड़ ज़मीन मुख़्तस करण जी मंज़ूरी। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल बणाइण जो फ़ैसिलो। लाड़काने में नेकाल जे निज़ाम जी बहितरी लाइ 4 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सखरची ग़ुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज अस्पताल में 50 बिस्तरनि ते ट्रामा सेंटर लाइ 638 मिलियन रुपया मंज़ूर। वॾे वज़ीर मुराद अली शाह हिदायत कई त ट्रामा सेंटर जून 2026 ताईं फ़ाल बणायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां गॾियल अरब इमारात में थियल मीज़ाइलनि ऐं ड्रोन हमलनि जी मज़म्मत। संदसि चवण आहे त UAE में थियल मीज़ाइलनि ऐं ड्रोन हमलनि ते शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुकमल ॿधी जो इज़हार करियूं था। हिन ॾुखी घड़ी में UAE हुकूमत ऐं इमाराती भेनरुनि भाइरनि सां मज़बूती सां बीठल आहियां। इंतिहाई ज़रूरी आहे त जंग बंदी खे बरक़रार रखियो वञे ऐं उन जो एहतराम कयो वञे। ख़िते में जटादार अमन ऐं इस्तेकाम लाइ ॻाल्हियुनि खे ज़रूरी सिफ़ारती गुंजाइश फराहम करणु घुरिजे। विच ओभर में वरी जंग जे ख़तरनि जा लामारा। ईरानी मीडिया मूजिब ईरान जे ॾाखणी बंदरगाह दियार ते केतिरनि ई वापारी जहाज़नि खे बाहि लॻी वई। वाक़े जे सबबनि जी ॼाण नाहे। अमरीका ईरान जून फ़ौजी ॿेड़ियूं ॿोड़ण जी दावा। ईरान दावा खे रद्द कंदे चयो आहे त अमरीकी फ़ौज सामान खणी वेंदड़ 2 सिविलियन ॿेड़ियुनि खे निशानो बणायो। वाक़े में 5 शहरी शहीद थी विया। ईरान जे अमरीकी सामूंडी जहाज़ ते 2 मिसाइल फायर करण जी दावा। अमरीका ईरान जी दावा खे रद्द करे छॾियो। गॾियल अरब इमारात जे ईरान मां मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी दावा। इमाराती अख़्तियारियुनि जो चवणु आहे त ईरान 4 बैलिस्टिक मिसाइल फायर कया, 3 हवा में तबाह करे छॾिया। हिकु मिसाइल समुंड में किरियो। मिसाइलनि जो हदफ़ अबू धाबी जा अहम ठिकाना हुआ। ईरानी ड्रोन हमलनि खां पोइ वजीर में तेल जी थाक खे बाहि लॻी वई। 3 ॼणा ज़ख़्मी। ईरान UAE जो मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो। ईरानी मीडिया मूजिब नाइब सदर मोहम्मद रज़ा जो चवणु आहे त गॾियल अरब इमारात खे निशानो बणाइण जो को मंसूबो नाहे। ईरान जंग नथो चाहे पर अगराई जो सख़्त जवाब ॾींदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां ईरान खे दुनिया जे नक्शे तां मिटाइण जी धमकी। संदसि चवणु आहे तू ईरान सां जंग जी हिमायत नथो करे। खेसि जंगियूं पसंदि नाहिनि। ईरान सां जंग ख़तमु थियण बैदि तेल जूं क़ीमतूं तेज़ी सां हेठि लहिंदियूं। हू चीनी सदर सां मुलाक़ात जो मुंतज़िर आहे। चीन जो दौरो इंतिहाई अहमियत रखे थो। अमरीका ईरान जा 159 जहाज़ ॿोड़े छॾिया आहिनि। संदसि ख़्वाहिश हुई त उन ते कब्ज़ो कयो वञे। हा, हू ईरान खे एटमी हथियार ठाहिण जी इजाज़त न ॾींदा। प्रोजेक्ट फ्रीडम में शामिल जहाज़नि ते हमलो ईरान जी वॾी ग़लती हूंदी। ईरान खे अमरीका जी ताक़त जो अंदाज़ो हुजणु घुरिजे। लबनान जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इसराइली हमला जारी। 4 ॾींहनि दौरान 110 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। लबनान जे सिहत वारी वज़ारत मूजिब सूमर ॾींहुं ॾखण लबनान ते इसराइली हमलनि में घटि में घटि 17 ॼणा शहीद थी विया। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त लबनान में शिदत पसंद तंज़ीम हिज़्बुल्लाह जे ठिकाननि खे निशानो बणायो पियो वञे। ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे पाकिस्तान जी कोशिशुनि जे करे ॻाल्हियुनि में अॻिभराई थी रही आहे। हॉर्मोज़ लंघ जा वाक़िआ वाज़े कनि था त कंहिं सियासी बहिरान जो फ़ौजी हल मुमकिन नाहे। अमरीका खे कंहिं जी चुर्च ते ॿीहर दुॿण में न फासणु घुरिजे। गॾियल अरब इमारात खे बि इलाक़ाई सूरतहाल खे नज़र में रखंदे मुहतात रहणु घुरिजे। प्रोजेक्ट फ्रीडम असल में हिकु डेडलॉक आहे। ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ची क़ौमी सलामती कमेटी खे पाकिस्तान में ईरान अमरीका ॻाल्हियुनि सां लाॻापियल तजवीज़ुनि ते ब्रीफिंग ॾिनी। ईरानी पार्लियामेंट जी क़ौमी सलामती ऐं परॾी पॉलिसी कमेटियुनि ज़ोर ॾिनो त ॻाल्हियुनि में ईरान जे मफ़ादनि खे अवलीन तरजीह ॾिनी वञे।
सऊदी अरब के वली अहद मोहम्मद बिन सलमान पारां गडल अरब इमारात के सदर मोहम्मद बिन सैद अल निहान सां टेलीफोनिक राब्तो ईरान के बिना जवाज़ हमलन की मज़म्मत। सऊदी वली अहद यूएई जी सलामती ऐं इस्तेहकाम की दिफ़ा में रियाज़ की मुकम्मल हिमायत जो अज़्म वरजायो। IMF पारां खुद मुख्तियार वेल्थ फंड मुकम्मल तौर फाल करने छह सख्त शर्त लागू करण जो मुतालबो। खुद मुख्तियार वेल्थ फंड कर्ज जमानत गिरवी रखण सरकारी ऐं खानगी इदारन के कर्ज ॾियण ऐं भाईवार मनसूबन में हिस्सो वठण लाइ इस्तेमाल न कयो वेंदो। खुद मुख्तियार वेल्थ फंड मालियाती असासन औज़ार हासिल करण मरकजी बैंक ऐं सरकारी इदारन खां माली मदद हासिल करण लाइ इस्तेमाल न थींदो। ज़रियन मूजिब ईंदड़ माली साल जी बजट की मंजूरी बैदि कानून में तरमीम कई वेंदी। हैदराबाद के पखे किले अंदर इमारत में बाहे ऐं खोटाई वारी ख़बरुनि जो क़दीमी आसारनि वारे खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वरितो। इमारत जे मालिक खे शोकास नोटिस जारी, साइट ते कम फौरी तौर बंद करण जो हुकुम, बाहि लॻण जे सबबनि ऐं हिफ़ाज़ती उपान बाबति रिपोर्ट तलब। तर्जमान मूजिब हेरिटेज एक्ट जी भञकड़ी ते शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। इमारत जे मालिक 3 ॾींहं अंदरि शोकास जो जवाब न ॾिनो त हेरिटेज एक्ट जी भञकड़ी ते कानूनी कार्रवाई कई वेंदी। कराची में मुबैना पुलिस मुकाबले दौरान 5 ॾोहारी मारिजी विया। SSP सेंट्रल डॉक्टर इमरान जो चवणु आहे त न्यू कराची इंडस्ट्रियल एरिया पुलिस जो लियारी नदी पुल वटि ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। मारिजी वियल जे कब्ज़े मां हथियार, मोबाइल फोन, कार ऐं मोटरसाइकिल हथ कई वई। मारिजी वियलनि जी सोबोतेरो वासी नदीम अली, सरफराज, हिंगोरजा वासी नदीम, आसिफ अली ऐं गुलाम अब्बास तौर सुञाणप। जवाबदारनि 20 अप्रैल ते ख्वाजा जुबैर नगरी में फुर मुज़ाहिमत ते खीर के व्यापारी के कत्ल कयो हो। सूबाई घरू वज़ीर जालो सलंजार पारां न्यू कराची में 5 ॾोहारियुनि खे मारण ते सेंट्रल पुलिस जी वाखाण। संदसि चवण आहे त ॾोहनि जे ख़ात्मे लाइ सिंध पुलिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। आवाम जो तहफ़ुज़ हर सूरत में यकीनी बणायो वेंदो। लखी गुलाम शाह भरसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख्मी थियल SHO अस्पताल में फौत। ज़ख्मी अली हसन बडाणी जतोई अस्पताल में ज़ख्मनि जा सूर न सहदे दम ॾिनो। मर्ड पोस्टमार्टम लाइ लखी गुलाम शाह अस्पताल मुंतक़िल। शहदाद कोट भरसां गंदावा थाने जी हद में पुराने तकरार तां फायरिंग, 2 ॼणा क़तल, 3 ज़ख्मी। ॻोठ राहूजा में ॾेथा ऐं राहूजा बिरादरी में छेड़ो थी पियो। फायरिंग में अब्दुल कादिर ऐं जान मोहम्मद ॾेथो मारिजी विया। 3 ज़ख्मी। वाक़े बैदि मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतक़िल। मीरो खान भरसां चांडिया बिरादरी जी 2 धुरनि में छेड़ो फायरिंग में 1 नौजवान क़तल ऐं 1 ज़ख्मी। पुलिस मूजिब ॻोठ कायम खान चांडियो में पुराने तकरार तां थियल झेड़े में गोलियूं लॻण सबबि अनवर चांडियो मारिजी वियो। सज्जाद चांडियो मर्डिंग धुरनि में पुराने तकरार तां 5 माण्हू क़तल थी चुका। रेती थाने जी हद में मुबैना कार इल्जामेट औरत के घुटारे कत्ल करण, लाश खड खोटे पूरण जो इंकशाफ। पुलिस कार्रवाई कंदे मक़तूला औरत जे ॾेर के गिरफ्तार करे वरितो। पुलिस सॻियन मूजिब जवाबदार नवाब कोश एतराफ़ कयो आहे त औरत के मुबैना कारे जे इल्जामेट घुटारे कत्ल करे लाश के लिकाइण लाइ पहिरियां घर अंदर दफ़न कयो वियो ऐं बाद में सबूत मिटाइण लाइ ॿिए हंधि मुंतक़िल कयो वियो। पुलिस इख़्तियारियुनि जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे ऐं जल्द केस खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो।
ब्राजीलियन फुटबॉलर स्टार नेमार साथी फुटबॉलर रोमियो जूनियर के चमाट वाहे कढी। सांतोस एफसी जे ट्रेनिंग सेशन दौरान 34 वरें जे नेमार 18 वरें जे साथी फुटबॉलर ते चिड़ी पियो। आहिस्ते खेॾण जे चवण ते ॿिन्ही में ॾंद चक खां पोइ झेड़ो थी पियो। बाद में नेमार ग़लती क़बूल कंदे नौजवान रांदीगर खां माफ़ी वठी छॾी।